कंधकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिद चाचड़। कंधकोट पंजाब वासी 37 ॼणनि जे पुलिस अगवा थियण खां बचाए वरितो। एएसपी अतीकुर रहमान पंजाब सूबे जे वेहाड़ी शहर जे रहवासियुनि खे मज़दूरी करण जे बहाने सां घुराए अगवा कयो वञे पियो, जंहिंखे बचाए वरितो आहे। 22 मर्द 10 औरतूं 5 मासूम ॿार आहिनि, जिन खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। कंधकोट ज़फर इक़बाल, मोहम्मद आशिक, मोहम्मद शफ़ीक, मोहम्मद शाकिर, मुसम्मात नज़ीरा, मुसम्मात अमीरा, मुसम्मात कलसूम, मुसम्मात फज़िला ख़ातून समेत 37 ॼणनि खे बचाए वरितो आहे। कंधकोट पंजाब वासी 37 ॼणनि खे पुलिस बडाणी वारे इलाइक़े मां अगवा थियण खां बचाए वरितो। ही माण्हू पंजाब जे इलाइक़े वेहाड़ी शहर सां तालुक़ रखनि था, जंहिंखे शहर जे गैंग मज़दूरीअ जो झांसो ॾेई अगवा करण लाइ घुरायो हो, जंहिंखे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। एएसपी अतीकुर रहमान जो मीडिया सां ॻाल्हि ॿोल। उन वधीक चयो त एसएसपी बशीर अहमद बिरोही जी हिदायतुनि ते पुलिस जा मुख़्तलिफ़ टीमुनि ॿाहिरां खां ईंदड़ माण्हुनि ते नज़र रखनि था। 100 जी तादाद में माण्हुनि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। ही हिकु ख़ानदान जा माण्हू वञनि पिया, जंहिंखे अगवा थियण खां बचाए वरितो आहे।